जय झूलेलाल। अॼु तारीख़ 24 ऑगस्ट 2020। चालीहो विर्त चालीहो। अॼु चालीहा पूर्णावती आहे। सभिनी खे चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। भगवान श्री झूलेलाल साहिब जे चवण मूजिबि भगवान जी पूजा प्रत्यक्ष स्वरूप में करणु घुरिजे। दरिया माना समुंड खे देवता सम्झी उन में 2 दाणा अनाज माना अखो पाए करे बहिराणो साहिब ऐं जोत परवान करणु घुरिजे। भगवान जी ॿोली त हर हमेशह शांतीअ जी ॿोली हूंदी आहे। जेकॾहिं पाण सभई उहा शांतीअ जी ॿोली सम्झी सघंदासीं त पाण ईश्वर खे पिणु प्रत्यक्ष स्वरूप में पक ई ॾिसी सघंदासीं, भगवान खे प्राप्त करे सघंदासीं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजो लालण सबके ॾींदो, मुंहिंजो झूलण सबके ॾींदो। झोल जले जेके दर ते आया तन जा कष्ट कटींदो। तुझे कदमन में पियो जामा, तुझो नाम जपींदो रहामा। तुझे दर ते जीअणो मरणो आ, तुझो दर न साईं मूंखे छॾणो आ। तुझे कदमन में पियो जामा, तुझो नाम जपींदो रहामा। तुझे दर ते जीअणो मरणो आ, तुझो दर न साईं मूंखे छॾणो आ। तुझो दर न साईं मूंखे छॾणो आ, न छॾणो आ, न छॾणो आ। सॼी दुनिया रुसे मूं खां साईं, सॼी दुनिया रुसे मूं खां साईं। हिकु तूं नथ जाए खपा साईं, हिकु तूं नथ जाए खपा साईं। सॼी दुनिया रुसे मूं खां साईं, हिकु तूं नथ जाए खपा साईं, हिकु तूं नथ जाए खपा साईं। तुझे कदमन हो तुझे चरणन हो तुझे कदमन में पियो